अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवांजे पसंदीदा प्रोग्राम टिपिकल टॉक सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, टिपिकल टॉक प्रोग्राम डेली मोशन ते अपलोड थिए पियो। धरती टीवी जो पेज आहे फेसबुक ते टिपिकल टॉक। तव्हां पसंदि कयो पिया प्रोग्राम, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं तव्हां मुख़्तलिफ़ फरमाइशूं बि कयो पिया त हिन कैरेक्टर खे घुरायो, हिन कैरेक्टर खे घुरायो। असां कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि किरदारनि खे पाण वठी अचूं, पर उहे किरदार कॾहिं कॾहिं असांखे न बि मिलंदा आहिनि, त असां वरी को ॿियो किरदारु वठी ईंदा आहियूं। बहरहाल तव्हां पसंदि कयो पिया, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। अॼु जेको असांजो किरदारु आहे टिपिकल टॉक प्रोग्राम में, उन किरदार सां तक़रीबन हर माण्हू जो वास्तो पवंदो रहंदो आहे ऐं अञा ताईं बि पवंदो रहंदो हूंदो, जेके माण्हू घणो ट्रेवलिंग कंदा आहिनि। अॼु जो असांजो किरदारु आहे कोच जो ड्राइवर। कोच तव्हां ॾिसंदा आहियो मुख़्तलिफ़ कोचिस जेके हलनि थियूं, कराची खां पंजाब ताईं या पूरे पाकिस्तान में वञनि थियूं ऐं असांजे वॾनि शहरनि में नंढनि शहरनि में हलनि थियूं। ख़ासि करे जेके लाड़काणे कोच हलनि थियूं सखर ताईं, शिकारपुर वारियूं, तमामु फास्ट उहे कोच जा ड्राइवर आहिनि। एतिरा फास्ट आहिनि जो 7-8 कलाकनि जो सफ़र उहो 4 कलाकनि में करे था वञनि। असां कोशिशि कईसीं त उन्हनि मां को हिकिड़ो ड्राइवर हथु कजे। ड्राइवर त उहो हथु न थी सघियो, पर हिकिड़ो कोच जो ड्राइवर आहे, पाण खे सॾाए थो कोच जो ड्राइवर असांखे मिली वियो आहे। उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पुछंदासीं, साईं कोच जा ड्राइवर आहियो, तव्हां आहियो बि या न आहियो? मूंखे नथो लॻे, मूंखे त तव्हां धाड़ियल था लॻो ईअं ॾिसण में। कोच जो ड्राइवर नथो लॻा, गॾाकारे जो लॻंदो छा? तूं ॾिसे छा थो असांजे स्टाइल मां तो छा लॻो? कोच जा ड्राइवर मां ॾिठा आहिनि, ॾाढा उहो त पर्सनैलिटी हूंदी आहे हुननि जी हिकिड़ी सुठी। तव्हां अॻे पाउडर लॻो पियो आहे, ताज़ो हाणे सैलून मां विझी निकिता आहियो इमाम मां। बाक़ी हिते हर शहर में असांजो घर हूंदो छा? कराची में घर तो वारो चाचो ठाहे ॾेई वियो छा असांखे? न, तव्हां कोच हिकिड़ी कोच जेकॾहिं सफ़र थी करे पई, सॼी राति जो उजागो आहे माण्हुनि जो, माण्हूअ खे उजागो हूंदो आहे, ड्राइवर खे ज़ाहिर उहो तड़कंदो थोरो फ्रेश थींदो, मतिलबु उहो गाॾी जा टायर वग़ैरह का हुन में झाको झुको आयो आहे, को गाॾी खे नुक़सानु पहुतो आहे, उहो चेक कराईंदो मिस्त्री खां, हुन खां पोइ आराम कबो। 12 खां पोइ मानी खाई करे मां आराम कंदो आहियां मंझंदि जी। अच्छा, सम्झे थो? पोइ भली कोच हलाईंदड़ महिल बि आराम कंदा न, ओॾी महिल त वरी असां को कंडक्टर खे कॾहिं कॾहिं गाॾी ॾेई छॾींदा आहियूं, भाउ तूं हाणे हलाए त वरी असां थोरो आराम कयूं। कंडक्टर खे ॾेई छॾींदा गाॾी हलाए? सिधो रस्तो जॾहिं ईंदो आहे, साफ़ रस्तो, त पोइ हुनखे ॾेई छॾींदा आहियूं। बाक़ी जिते ॾिसंदा आहियूं कंडक्टर खां नथी गाॾी संभालजे त उते वरी असां पाण हलाईंदा आहियूं गाॾी। अच्छा, हा। इहो वारो रुमाल छो खुले ते रखियो त? रुमाल तो मतिलबु त को रस्ते में को पघार आहे, को अहिड़ी का शइ आहे, माण्हू को ईअं कोचुनि वारा हूंदा या ट्रकनि वारा जॾहिं क्रॉस कंदे हिक ॿिए खे असां पाणी हणंदा आहियूं। छो? कॾहिं गुरड़ी हूंदी आहे वात में त उहा हणंदा आहियूं। पाणी छो हणंदा आहियो? इन करे त पंहिंजो क्रॉसिंग में उहो क्रॉस न ॾींदो आहे त पोइ बाहि चढ़ंदी आहे न दिमाग़ में। अच्छा, टेंशन ॾींदा या तेज़ हारून वॼाइबो, ज़ोर सां हारून वॼाईंदा आहियूं, माना टे अॻिले भले टेंशन हुजे, या वरी को थधो पाणी हुजे, सियारो टाइम हुजे, बूथे में हारे तीअं होश में अची वेंदो। इहे जेके ट्रकिंग जा ड्राइवर हूंदा आहिनि, वॾो सफ़र कंदा आहिनि, चर्स पींदा आहिनि। अच्छा, हा, ईअं तव्हां न पीअंदा आहियो चर्स? मां चर्स त न पींदो आहियां, हा, बाक़ी गर्दो थोरो घणो। अच्छा, वॾियुनि मुछुनि रखण जो छा राज़ आहे तव्हांजो? वॾी मुछूं रखण जो इहो हिकु स्टाइल आहे। मां पंहिंजो फिल्मूं ॾिसंदो हुउमि, उस्ताद सुल्तान ऐं मुस्तफा कुरैशी जूं। अच्छा, उहो मां शुरू में ट्रक हलाईंदो हुउसि। पहिरियां ट्रक हलाईंदा? पहिरियां ट्रक हलाईंदो हुउमि। तव्हां पंहिंजे कैरियर जो स्टार्ट ट्रक मां कयो। हाणे त जेके अचनि था ड्राइवर, माना स्ट्रिंग जा ड्राइवर आहिनि, रुगो माना हुनखे स्ट्रिंग जा की मतिलबु जेको हैंडल आहे, स्टेयरिंग जेको आहे उनखे हलाईंदा आहिनि। बाक़ी अॻे दौर में साईं 25-25 साल 20-20 साल लॻी वेंदा हुया। असां तव्हां बि त पहिरियां कंडक्टर हूंदो, क्लीनर हूंदा आहिनि जेके सफ़ाई वग़ैरह कंदा आहिनि, टायर धोईंदा आहिनि। मां क्लीनर, माना उन दौर में जेको आहे पिकअप हूंदी हुई गाॾी, उनजो क्लीनर। पोइ वरी उस्ताद असांजो हुन जेको आहे मज़दावती केला खणंदा हुआसीं असां, पंजाब मां नारंगी खणी अचूं, सिंध मां वरी केला खणी ईंदा पंजाब। अच्छा, हा। पोइ वरी उस्ताद ट्रक वरिती, ट्रक वरिती त पोइ असां मुस्तफा कुरैशी सुल्तान जी फिल्म ॾिठीसीं, मौला जट। मां हिते मुछनि या सावल हुई, पोइ उस्ताद चवंदो त जेको आहे मां सुल्तान आहीं, तूं चोरा मुस्तफा कुरैशी आहीं। अच्छा, मां वरी उते वरी काथे लहूं न, इएं पंहिंजो मुल्तान या किथे बावलपुर या डेरा गाज़ी खान वेंदा हुआसीं, रुझान वञूं माल खणी करे डोर, पोइ हिते अंगार जेकी हूंदो उहे खणी करे हुनजी मुछां ठाहे, माना मुस्तफा कुरैशी आहियां मां। पोइ कीअं मुस्तफा कुरैशी ॻाल्हाईंदा? हा, नवां ऐं सोणिया। उस्ताद चवंदो निभागा पुराणा काथे न, वरी ॾाढो खिला हुआसीं हुन दौर में। पोइ वरी मां जेको आहे सो ट्रक हलाइणु शुरू कई, पोइ ट्रक में मुस्तफा कुरैशी जो फोटो आहियूं पोयूं,
पोयां जेको लॻल हूंदो आहे उन अक्सर में ॾिठो आहे असां। हिकिड़ी सिकंदरा फिल्म हुई मुस्तफा कुरैशी जी, उन में मुस्तफा कुरैशी खे टॉल हूंदो आहे कंहिंखे एतबार नथो अचे त हाणे बि नेट ते ॾिसी सघो था। सिकंदरा में पोइ ईअं करे जेको ईंदो आहे वरी ॾाढो ईअं हणी करे वरी मुंहुं खे हणंदो आहे उन में टॉल, बूट उगी करे मुंहुं खे हणंदो आहे। पोइ उतो मां वरी सिखियो हूंदो टॉल माना जेको आहे न उहो ज़रूरी आहे इंसान खे। अच्छा कहिड़ी बि शइ खाए थो त माना गिदरो असां हल्दी गाॾी में खाईंदा आहियूं पोइ सफ़ा या नारंगी खाऊं था हल्दी गाॾी में त तव्हांखे लॻे थी न हिते किन थिए थो, पर माण्हू वरी उगी छॾींदो ॾाढो, हुनखे त माना सही थी वियो न हिकिड़े क़िस्म जो। अच्छा तड़ करे वरी माण्हू पाउडर वाउडर हणे थो त माना ख़ुशबू साफ़ सुथरो थी वियो। अहिड़े सिंध त कीअं पाउडर बि एॾो हणियो अथव ख़तरनाक हद ताईं वधाए छॾियो अथव पाउडर। परायो पाउडर हो न, हिकु दफ़ो सैलून में माण्हू पैसा थो भरे था आख़िर उनजी शयूं इस्तेमालु करे न, सॼो साबुण मूंखे 9 थैली मूं कढी ॾींदा आहिनि, रगड़े रगड़े साबुण खे बाक़ी बचाए ॾींदो आहे फोटो। तव्हांखे ड्राइविंग लाइसेंस आहे? हा पको लाइसेंस आहे मूं वटि, उहो बाक़ाइदे उते ट्राई ॾिनी हा आहे? हेॾो कागज़ आहे। पुराणे दौर जो ड्राइविंग लाइसेंस, हाणे त नंढो कार्ड अची वियो आहे। हा उन असां वटि उहे आहिनि न ट्रकिन पुराणे दौर वारा, जो? अञा उहे अञा त फैंसी जेको आहे वरी ॾींदा आहिनि गाॾियुनि वारनि खे। तव्हांखे हेवी लाइसेंस? हेवी लाइसेंस हेवी लाइसेंस बाक़ाइदे आहे। उहो तव्हां पैसा ॾेई करे वरितो या तव्हां बाक़ाइदे उते ट्राई न ॾिनी? असांजी त ॾिसो न हेॾी उमिरि असांजी गुज़री आहे, गाॾी बाबा रिवर्स कर, बाबा अॻिते कर, पोइ हिते कर गाॾी, उतां सिखिया आहियूं असां। अच्छा हा गाॾी अगरि ख़राबु थिए थी त मां सॼी गाॾी पाण ठाहे सघां थो। मां उहो ड्राइवर तोड़े आहियां जो सीट ड्राइवर अची करे वेठो सफ़ा बि ॿियो करे ॾे गाॾी, अच्छा। हल्दे ख़राबु थी वञे तव्हां सॼा सामान पिया हुजनि मां तव्हांखे उते गाॾी ठाहे। अक्सर असां ॾिठो आहे कोच ड्राइवर जेके हूंदा आहिनि जॾहिं सुपर हाईवे ते मोटरवे पुलिस हुननि खे बीहारींदी आहे गाॾी खे त कंडक्टर लही करे वञी हुननि सां ॻाल्हाईंदो आहे। ड्राइवर छा एतिरो मोतबर आहे, पायलट आहे जो उहो लहंदो न आहे पंहिंजी सीट तां अची ॻाल्हाईंदो न आहे मोटर। ॾिसो ड्राइवर जेकॾहिं लही वेंदो त हुनजी गाॾी ते केर बि कब्ज़ो करे वेही सघे थो, को धाड़ेल आहे, को केर बि आहे, को पुलिस वारो आहे। मोटरवे पुलिस बीठी आहे उते त धाड़ेल कीअं ईंदो? हिकिड़ी असांखे इहो ऑर्डर न आहे, माना गाॾी जो हिकिड़ो असूल आहे त गाॾी स्टीयरिंग न आहे छॾिणो, स्टीयरिंग न आहे छॾिणो, छॾियो था त पोइ चाबी तव्हां कढो गाॾी बंदि कयो। हाणे स्टार्ट गाॾी खे वज़न आहे हिनखे ब्लू लाइन माना जेकी कोच आहे बिल्कुलु उनखे वज़न हूंदो आहे वॾो, कोच हूंदो आहे वॾो वज़न, इंजन हूंदी आहे हुनजी भारी। हाणे उनखे जेको आहे तव्हां बंदि कंदो न तकड़ में त इंजन जाम थी वेंदी। अच्छा हिनखे बंदि न कबो या स्टार्ट ई हुजे इंजन। अक्सर असां ॾिठो आहे तव्हां ड्राइवर जेके हज़रात हूंदा कोच जा ड्राइवर ख़ासि करे इहे रेस बि लॻाईंदा हुआ पाण में। इन रेस लॻाइण में तव्हांखे ख़बर आहे त नुक़सानु केतिरो थींदो आहे? पोयां 60-70 माण्हू हूंदा आहिनि, तव्हां हिकिड़े जे कढ तव्हांजी थोरी ग़लतीअ जे करे 50-60 माण्हू अजल जो शिकार थी वेंदा आहिनि। हिकिड़ी बार ॻाल्हि ॿुधायां, मसइलो इहो आहे जो मूंखे निंड थी वठे पई, हाणे त उजागे में आहियां, मां गाॾी हलाई आहे सॼी, वरी हलाइणी आहे गाॾी, हाणे मूंखे 9 बजे हितां वरी कोच असां कढंदासीं। रेस छो लॻाईंदा हो? रेस असां इन लाइ लॻाईंदा आहियूं त असांखे पंहिंजे हुन ते हथनि ते एतबार आहे, पंहिंजो पाण ते एतबार आहे त बाबा असां गाॾी केतिरे कंट्रोल में आहे। इहो हाणे हुकूमत जो इहो आहे त जेको गाॾी जेको आहे जेको ॿियो माण्हू काहे थो अचे, आया हुनखे गाॾी हलाइण अचे थी या नथी अचे, उहो ईअं सुपर हाईवे ते काहे थो पए गाॾी। असांखे त तजुर्बो आहे न सॼो, असां त बाक़ाइदे पर हाणे अहिड़ी शइ में ड्राइविंग में रेस त न लॻाइबी आहे न, जिते उहे बि पैसेंजर्स वेठा आहिनि, तव्हां अकेला त न आहियो गाॾी में। ॾिसो न हर कंहिंखे टाइम जो हूंदो आहे, असांजे टाइम ते पुॼणो आहे माना, टाइम ते असांखे पुॼो आहे, टाइम ते न पुॼासीं असांजी पघार कटिजी वेंदी, असांजा बोनस कटिजी वेंदा, हुनजे असांजे माना इहा कहिड़ी तव्हांजी शर्त लॻल हूंदी आहे त मां ॾिसजांइ राति जो 11 वॻे गाॾी कढो था कराची मां ऐं 3 वॻे तव्हां वॻड़नि वारे टन ते पहुचो था, इहा तव्हांजी रेस लॻल हूंदी आहे? बिल्कुलु। हिन में 4 कलाकनि में लाड़काणो तजुर्बो बि कमु करे थो न साईं। तजुर्बो कहिड़ो आहे? हाणे ॾिसो हिते अची करे गाॾी साम्हूं अचे थी गाॾी, हुते हिक ॿिए खे चवंदा अचई थी अचई थी अचई थी, टेलीफोन खुलियल हूंदी आहे हेॾे, अच्छा हेॾे असांजी फोन खुलियल, अचां थो मां साम्हूं अचां, आम्हूं साम्हूं 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 हा अचे त हीअं अची करे हीअं गाॾी थी वेंदी आहे, ईअं हे त मां छा थो सम्झां। इन में तव्हांजी कहिड़ी महारत आहे? कहिड़ो गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में तव्हांजो नालो ईंदो? माना बटन इनाम मिलंदो तव्हांखे? बटन फुटनि था, गाॾी बची वई त इहो त कमाल आहे न हिकिड़े क़िस्म जो। पोइ हिते भली माण्हुनि जा कपिड़ा ख़राब थी वञनि, कई गाॾियूं पोइ हिते टकरियूं, कई गाॾियूं पोइ हिते टकरियूं आहिनि, उनजो को अहसासु आहे तव्हांखे? साईं ॾिसो न उहे पाण हलाइनि, होशियारी कनि न, थोरो गेप त ॾियनि न गाॾी खे, हो जो असांजे मथां चढ़िया ईंदा छा असां जेको आहे हुननि जे चवण ते हलंदासीं छा? असांखे किथे पैसेंजर लाहिणो आहे, किथे चढ़णो आहे पैसेंजर। पैसेंजर तव्हां चवणु वठंदा कोन आहियो, पैसेंजर जी एतिरी तव्हांखे जेकॾहिं ख़्यालु हुजे हा। पैसेंजर वीचारा रड़ियूं कंदा रहंदा आहिनि त असांखे बीहारियो, असांजे नंढा ॿार आहिनि,
पेशाब करणो आहे कंहिंखे कंहिंखे बाथरूम खे पेट्रोल पंप बीहारींदा न आहियो तव्हां गाॾी? मसइलो इहो आहे जो मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे ब्रेक वठणी आहे, हालांकि गाॾी ते कोन आहियो पोइ बि ब्रेक था वठो। ब्रेक मां वठां थो, पोइ तव्हां खां इहो सवाल जो जवाब बि पुछूं था ज़रूरु। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ मोटी था अचूं ऐं इन्हनि खां पुछूं था त हीउ ब्रेक छो न लॻाईंदा आहिनि। मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में कोच जो ड्राइवर असां सां गॾु मौजूदु आहे। ब्रेक में वञण खां पहिरियों हिननि खां सवाल पुछियोसीं त ही ब्रेक छो न हणंदा आहिनि, पैसेंजर जो चवणु छो न वठंदा आहिनि किथे। सही, ब्रेक छो न वठंदा आहियो तव्हां? ब्रेक तव्हां वठो न, पोइ असां छा लाइ वठूं? न किथे ब्रेक, केॾा कूड़ा हो, गाॾी बि कोन थो, पोइ बि ब्रेक था वठो। न असां प्रोग्राम में ब्रेक वरितो आहे, कमर्शियल ब्रेक आहे असांजो। तव्हां ब्रेक छो न वठंदा आहियो जॾहिं त तव्हांजो बि कमर्शियल ब्रेक ई हूंदा हो, पंहिंजी मर्ज़ीअ सां ब्रेक वठंदा आहियो, जिते तव्हांखे मानी मुफ़्त जी मिले, जिते तव्हांखे सिगरेटनि जा पैकेट मिलनि, जिते तव्हांखे चांहि सुठी मिले, तव्हांखे ॿियो अलाए छा छा मिले। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधे, जेके होटल इहे खोली वेठा आहिनि, असांजे चाचे जा होटल या असांजे पीउ जा होटल आहिनि खोली वेठा आहिनि, जो असां हुते जेको आहे 100 माण्हू खणी हुते पुॼूं वञी करे, हुते हलूं था हेॾा सफ़र करे, उन्हनि जेको आहे माना जिते तव्हांजो फ़ाइदो हूंदो आहे उते ई होटल ते रोकींदा हो वञी करे। बाक़ी पैसेंजर सां नंढा ॿार गॾु आहिनि, कंहिंखे को पेशाब लॻे थो या कॾहिं वञिणो आहे मतिलबु हाजत जे लाइ, त उते ब्रेक ई न हणंदव तव्हां। पछाड़ी पोइ छा थींदो आहे, किन थी वेंदो आहे कोच में। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, उन लाइ असां थेलियुनि जो बंदोबस्तु करे छॾियो हूंदो आहे कोच में पहिरियां ई। हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधाए, हे जेके 2 कलाक बीहारींदा आहियूं, 2 कलाक कोन बीहारींदा हुआसीं असां बि कोच में सफ़र कंदा मतिलबु मां चवां थो 2 कलाकनि खां पोइ जेको असां 10 मिंट जो ब्रेक मस वठंदा हुआ। 10-15 मिंट जो ब्रेक आहे, भला हुते ज़ाहिर हाजत पंहिंजी पूरी करे। 10 मिंटनि में 50-60-70 माण्हू या 100 माण्हू कीअं था वञी सघनि बाथरूम ताईं? कंहिंसां लेडीज़ सां ख़्यालु कंदा कयो। हिन वक़्तु बि माण्हू ॾिसंदा वेठा कोच में असांखे, ऐं उहे सभु माण्हू चवंदा त वाक़ई सही थो पुछे होस्ट हिननि खां इहे सवाल, इहो ड्राइवर सां ईअं थियणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, भला सभिनी खे भला एट ए टाइम भला इहा हाजत लॻंदी आहे छा? भला बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, त मसइलो इहो आहे, असां हर 2 कलाकनि खां पोइ असां स्टॉप कंदा आहियूं, या किथे कलाक जो कलाक खां पोइ कंदा आहियूं स्टॉप, त उते पंहिंजी हाजत पंहिंजी हर को पूरी करे वठे। पोइ चांहि या कंहिंखे घुरिजे थी, कंहिंखे मानी थी घुरिजे, कंहिंखे 1 आहे त कंहिंखे 2 आहिनि, उहो पंहिंजो सभु कुझु करे। हाणे हिकिड़ी जाइ ते जेको आहे माना सभु पैसेंजर तव्हांजी मर्ज़ीअ ते हले। हा बिल्कुलु, उहो असांजी मर्ज़ी ते हलंदा न पैसेंजर। गाॾी असांजी ते चढ़िया आहिनि, चाचे जी गाॾी आहे पैसेंजर जी, इहा पैसेंजर पी वठी आहे। किरायो थो भरे, किरायो घणो थो भरे? टिकट थो भरे पंहिंजी, किरायो भरे 500-700 रुपया। सॼी गाॾी ते पैसेंजर जो कंट्रोल आहे। करोड़ जी गाॾी आहे, जेको आहे 80 लख जी 70 लख जी, हुन ते पैसेंजर जो 400 जो कंट्रोल थी वियो। न त बाक़ी जेको 200 रुपया ॾियारी खणे थो ड्राइवर, हुनजो कब्ज़ो आहे। पैसेंजर तो जहिड़ा पैसेंजर ते कन खां वठी अहिड़ी चमाट लॻाइजनि त इहे दुहा निकिरे न कननि मां। हाणे हिकिड़ी जाइ ते हिकिड़ो पैसेंजर एॾो को मश्कूर हुजे तो वागुरु अलाए छा, उहो वरी इहे जेको आहे सो आयो चयो उस्ताद हेॾुसि, मां चए वॉशरूम ॾे वियो आहे, चए थो 15 रुपया ॾे। मां चयो ॾेसि न, चयो उस्ताद कहिड़ा मां समोसा खाई आयो आहियां जो 15 रुपया ॾियासि। हाणे इहा हालत आहे। हाणे अहिड़े पैसेंजर खे छा कजे? ज़ाहिर आहे जेके वीचारा उते वेठा आहिनि, वॉशरूम खोली, उन्हनि खे बि सभु शइ घुरिजे। इहा शइ असांखे मुख़्तलिफ़ माण्हू हिन वक़्तु कमेंट्स बि ॾियनि था हिन प्रोग्राम ते, ऐं उहे चवनि था त हिन ड्राइवर खां पुछो त कोच जी AC छो बंदि कंदा आहियो तव्हां? जॾहिं पैसा बि पूरा था वठो ऐं ईद जे टाइम में तव्हां डबल ते किरायो वठंदा आहियो, पोइ बि AC बंदि करे छॾींदा आहियो रस्ते खां पोइ। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, इंजण जेको आहे सो भला सभई मारियूं छा, सभिनी खे साड़ियूं छा बाहि में? इंजण गरम थी वेंदी आहे, वॾी गाॾी आहे, माण्हुनि जो जेको अंदरि जेके साह खणनि था उहे किना ऐं धपेर साह, उनजे लाइ असां डक खोलींदा आहियूं मथां, वेंटिलेशन। हा डक खोलींदा आहियूं। डक में हिकिड़ो तव्हांजो अदाकार चढ़ियो पुराणो, मां त न सुञाणियां, उहो ईअं जो डक जो खोलियोसि त हुनजी विग वञी किरी हेठि, मथे बि ॻोल्हींदो। मां चयो ॻोल्हे पर्स किरी पियो, अलाए छा हले, को जूतो गुम थी वियो। मां कंडक्टर खे भॼायो, यार मां चयो सीनियर माण्हू आहे, को अदाकार ॻोल्हींदो थो वते, अलाए छा कहिड़ो अदाकार? हुयो हिकिड़ो, पर मथे ते तकड़ में रुमाल ॿधल। मां चयो छा थियो, निमाज़ पढ़े छा गाॾी में, छा गुम थी वियो आहे हिनजो? निमाज़ पढ़ण लाइ बि तव्हां गाॾी न रोकींदा, माण्हू रोईंदा रहंदा आहिनि, पोइ रड़ियूं कंदा आहिनि, दा बिहार निमाज़ टाइम ते। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, 12 बजे ऐं 1 बजे 2 बजे कहिड़ी निमाज़ आहे? माण्हू थी सघे थो ईशाई निमाज़ घुसी हुजे त पढ़े अची। बाबा उन लाइ स्टाफ कंदा आहियूं न, जिते मानी कहाणी हूंदी आहे, जिते हुते पढ़ी सघे थो न माण्हू। बरक़त फजर जे टाइम में तव्हां फजर जे टाइम बिल्कुलु रोकींदा, असां पाण निमाज़ पढ़ंदा आहियूं,
फज़र जे टाइम असां बाक़ाइदे रोकींदा आहियूं गाॾी ऐं अलाह जो शुक्र अदा कंदा आहियूं त ख़ैर सां पंहिंजी मंज़िल ते पुगासीं। पंहिंजी मंज़िल ते पहुचण जे चक्कर में तव्हां 60-70 माण्हुनि जी ज़िंदगी ख़तरे में विझी छॾींदव। ख़तरे में कहिड़ी आहे ज़िंदगी? एॾी फास्ट छो हलाईंदा? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, अहिड़ा मोतबर न जहाज़ ते वञनि न, पंहिंजी टैक्सी कराए करे पुॼनि न। पोइ तव्हां कोच छो था हलायो? 70-80 लख जी गाॾी आहे, असां ज़ाहिर हर माण्हू जो ख़्यालु रखणो पवंदो न। भला मोटरवे पुलिस खां केतिरो तव्हां हुननि जो एतिराम कंदा हो? मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, राति जो असां हुनजो कोई एतिराम न कंदा आहियूं। छो? राति जो हुननि जी कैमरा कम ई न कंदी आहे। स्पीड कैमरा जेका हा, उहा कम ई न कंदी आहे। असां इहे ज़राट कई हलिया वेंदा आहियूं। बाक़ी ॾींहं जो जेको आहे जिते जिते ॾिसंदा आहियूं हाणे हिते हिनजी कैमरा लॻल आहे, उते असां आस्ते कंदा आहियूं गाॾियूं। या मोटरवे पुलिस आहे त उते वरी आस्ते गाॾी कंदा आहियूं। तव्हां यार कोच जो ड्राइवर कयो कीअं आहे? कंहिं एंगल खां नथा लॻो तव्हां कोच जा ड्राइवर? न हुनखे सिंग हूंदा आहिनि छा कोच ड्राइवर खे? छा हूंदो आहे हुननि खे? सिंग हूंदा आहिनि। पर्सनैलिटी हूंदी आहे हुननि जी का मतिलबु? पर्सनैलिटी हा, हुनखे बाक़ाइदे ॾिसो त फुल सूट पातो पियो हूंदो आहे, टाई लॻल हूंदी आहे कोच ड्राइवर खे। माना तव्हां एतिरा तवंगर आहियो जो न कंहिंजे सलाम जो जवाबु ॾींदा, उन छा माना पैसेंजर कुझु बि न आहिनि तव्हांजे साम्हूं? जेको कुझु आहे तव्हां आहियो। पैसेंजर आहिनि तव्हां जीअं अंग्रेजी में चवंदा आहियो, उहे आहिनि असांजा कस्टमर। कस्टमर हुननि जो असां ख़्यालु कंदा आहियूं, छा कयूं? कहिड़ो ख़्यालु था कयो? हुननि सां तव्हां ॻाल्हाईंदा ई न आहियो। हालांकि तव्हां वटि जेको आईनो लॻल हूंदो आहे हा, उहो तव्हां छा जे लाइ हणंदा आहियो? साइड मिरर जेके आहिनि उहे त ख़बर पए थी साइड ॾिसण लाइ, पोयां कहिड़ी गाॾी अचे थी, कहिड़ी क्रॉस करे थी। अंदरि तव्हां में जेको आईनो लॻल आहे उन में छो पैसेंजर्स खे ॾिसंदा वेठा? ख़ासि करे लेडीज़ पैसेंजर्स खे ॾिसंदा आहियो तव्हां घणो वेठा? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां न, मां अॼु तो खुले ॿुधायां थो। मसइलो इहो आहे जो तव्हांजो सफ़र तॾहिं ख़ूबसूरत थींदो जॾहिं आईने में तव्हांजे ख़ूबसूरत चहिरे ते नज़र पवंदी। ख़ूबसूरत चहिरे ते नज़र पवंदी त पंहिंजी वठी ईंदा कयो न, पोयां विहारींदा कयो अची मायूं। हाणे पंहिंजी हाणे केतिरो हुनखे सफ़र करायूं या ॿार जलनि। तव्हां जहिड़नि पैसेंजरनि खे दरख़्वास्त आहे त मां हिन खे बुरका न पाराए विहारियो गाॾियुनि में, थोरो मुंहुं खोले रखो त ताकी तव्हां मंज़िल ताईं ख़ैर सां पुॼो। ईअं न थिए त को ड्राइवर कंहिं पहाड़ी में वञी गाॾी खे हणे, कंहिं टेलर में उहो त हणंदो न, ॾिसंदो ई वेठो आईने में पुठियां वेठो पैसेंजर्स खे, उन सां ख़ुशी थींदी आहे। कहिड़ी ख़ुशी थींदी? ॾिसो न, हाणे जेकॾहिं ख़ूबसूरत चहिरो नज़र अची वियो हिकु दफ़ो ईअं ॾिठो त बसि पोइ एक्शन ई पंहिंजा हूंदा न, ईअं बसि गाना लॻा पिया हूंदा मोहम्मद रफ़ी जा पुराणा, मेहदी हसन जा, ताला बालो बत्तियां वे माई सकूं मारो संगलान पितल बणाई सोन बणे प्रोग्राम न, इहो हुनखे चुप जेको गुज़री वियो बसि। हा, इहे छो बदतमीज़ी छो पेश ईंदा आहियो तव्हां? माना साइड जेका गुज़री थी वञे गाॾी उनखे बि मतिलबु गारियूं ॾींदा आहियो, हिकिड़ो माण्हू कंडक्टर खे बि न ॾिसंदा आहियो त पोयां लेडीज़ वेठी आहे, ॿार वेठा आहिनि। हिन जे लाइ जो जेको साम्हूं माण्हू हरू भरू हेडलाइट ॿारियूं ईंदो, माना अखियुनि में लॻे जीअं असां अंधा थियूं। तव्हां गाॾी न हलाई आहे, सुपर हाईवे ते तव्हां गाॾी हलाईंदो ख़बर पइजी वेंदी। साम्हूं जॾहिं हेडलाइट हणंदा न, माना फुल लाइट, त तव्हां अंधा थी वेंदो, माना 2-3 सेकेंड तव्हांखे नज़र न पवंदी। ईअं त गॾे गॾे वारा इन लाइ पोइ असां कंहिंखे पुॼो, कंहिंखे गार, कंहिंखे जेको आहे हेॾी मालिक तव्हांखे गाॾी वठी ॾिनी आहे 70-80-90 लख जी गाॾी आहे, करोड़ जी। हुनमें डेकोरेशन थियल हूंदी आहे ज़बरदस्त, अंदरि सुठी LCD लॻल हूंदी आहे, टेप सिस्टम लॻल हूंदो आहे, ॾाढी सुठी रिकॉर्डिंग हलंदी हुनमें। पर तव्हां पोइ बि उहा ई तव्हांजी नेचर गॾे गाॾे वारे वारी आहे, यानी हुनखे गारियूं ॾियणु, कंडक्टर खे गारियूं ॾियणु, साम्हूं वारे खे, गुज़रण वारे खे, पैसेंजर्स खे। छा आहे इहो यार? माण्हू चिड़े थो न। हाणे हिकिड़ो माण्हू आहे रुटीन ते अचे थो, सफ़र साॻियो रुटीन आहे। माण्हू जेकॾहिं सखर मोले फर्ज़ु करो, घुटकी मालियो या पंहिंजो तव्हां मैसेज था अचनि, शायदि मोबाइल नथा बंदि कयो। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। गाॾी जो टाइम थी वियो आहे। वेलकम बैक नाज़रीन, टिपिकल टॉक में कोच जो ड्राइवर असां वटि मौजूदु आहे। ऐं हाणे ब्रेक में असां हिननि खे चांहि बि पीआरीसीं, बिस्किट बि खाईंदा ई वेठा। माफ़ कजो, तव्हां न पीआरा न, मुंहिंजो कंडक्टर खणी आयो आहे। अहिड़ा कोप चैनल ते न हूंदा आहिनि, सम्झे न। होटल मुंहिंजो कंडक्टर, मूंखे ख़बर आहे उस्ताद चांहि न पीती आहे, चांहि बग़ैर में बिस्कुट हितां हिते खणा डॿे वारा बेकरी वारा बिस्कुट आहिनि, हे मां लाड़काणे मां वरिता। हा, लाड़काणे जी मतिलबु बेकरी मशहूरु हा आहे। बिल्कुलु, ॾाढी महिरबानी, तव्हां असांखे चांहि पीआरियो था। चांहि पीओ असांजी। अच्छा, हाणे सुवाल कुझु थधा रखो, सम्झे न। इहो बिस्किट बोड़े छो था खाओ चांहि मां? बोड़ण में मज़ो आहे साईं, बोड़े खाईंदो न।
वॾो मज़ो आहे। चांहि बि तव्हांजी थधी थी वेंदी ऐं बिस्कुट बि नरम थी थो वञे। हा कोच में एक्स्ट्रा माण्हू छो खणंदा आहियो तव्हां? सीट बाय सीट छो न खणंदा आहियो? विच ते जेके स्टूल हूंदा आहिनि उते बि विहारींदा आहियो माण्हू, ऐं टापे ते बि विहारींदा आहियो, पछाड़ी छत ते बि विहारींदा आहियो माण्हू। एॾा ओवरलोडिंग छो कंदा आहियो? सुवाल हाणे कयो ज़बरदस्त। अॼु मां त मञियो त वाकई कंपेयर आहे। बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेके सीट बाय सीट माण्हू हूंदो आहे न, उहे हूंदा आहिनि मालिक जा माण्हू। ऐं जेके एक्स्ट्रा माण्हू हूंदा आहिनि, एक्स्ट्रा माण्हू जेके हूंदा आहिनि उन में कंडक्टर, मां ऐं असांजो मुंशी जेको आहे, इन्हनि जो हिसो हूंदो आहे। इन्हनि जो हिसो हूंदो आहे। उहे पैसा मालिक खे न मिलंदा आहिनि। उहे मालिक खे न मिलंदा आहिनि। उन में असां पंहिंजो जेको ख़र्चो आहे उहो माना एक्स्ट्रा जेको आहे। पर ओवरलोडिंग त गैर कानूनी आहे न। तव्हांजो माण्हू मथे छत ते विहारींदा गैर कानूनी त आहे, पर मालिक ख़ुशि थी वियो, असां बि ख़ुशि थी वियासीं। खर्चा आहिनि तव्हांजा माना इहे एक्स्ट्रा आहिनि, इहो असांजो एक्स्ट्रा आहे, बोनस आहे हिकिड़े क़िस्म जी। माण्हू खे नुक़सानु कहिड़ो आहे? हुन माण्हू भला सॼी उमिरि गाॾी में रहंदो छा? तूं जेकॾहिं फैमिली सां गॾु मूंसां वेहे थो बाबा, फर्ज़ु कर त तूं सॼी उमिरि वेंदे छा? तुंहिंजो सफ़र आहे तूं पंहिंजो लही वेंदे। माण्हू हाणे हिते जेकॾहिं वेहे थो सोड़ संगोड़ में, हर कंहिंखे सफ़र आहे, हर को माण्हू चए थो मां तकड़ि में पुॼां। जेको वीचारो स्टूल ते वेहे थो उनखे केतिरी जल्दी हूंदी इहा तो ख़बर न हूंदी। तव्हांजो जहिड़े ते जहिड़ो हूंदो आहे। उस्ताद खे बि गारियूं, गाॾी वारे मालिक खे बि गारियूं, ॼण तव्हांजे पीउ जी बस हुजे, तव्हां सॼी सालिम कराई हुजे बस। अक्सर असां ॾिठो आहे जॾहिं ॾिसंदा आहियो तव्हां मोटर वे पुलिस आहे साम्हूं या टोल प्लाज़ा आहे, हा। उहे एक्स्ट्रा माण्हू लाहे छॾींदा आहियो, वरी पोइ अॻिते वञी उन्हनि खे खणंदा आहियो चालान खां बचण जे लाइ। उहो कॾहिं कॾहिं असां चालान खां बचण लाइ माण्हू लाहींदा आहियूं, पर कॾहिं असां हुनखे सुम्हाईंदा आहियूं माण्हुनि खे। अच्छा, ॾिसंदा आहियूं त पुलिस वारो अगरि पंहिंजो यार माण्हू आहे उनखे 50 रुपया ॾेई उतो ई वरी चवंदो बाबा तव्हां हलो, गाॾी जो दरवाज़ो ई न खुलंदो, कंडक्टर खे ॾेई छॾींदो आहे पहिरियों। पैसेंजर अगरि पुठियां चवंदा आहिनि साईं असांखे उञ लॻी आहे पाणी पीआरियो, त तव्हांजो कंडक्टर पाणी बि न पीआरींदो आहे, जॾहिं तव्हांखे घड़ी घड़ी वेठो पाणी पीआरींदो आहे। पाणी पीआरींदा हुननि खे, पाणी असां पीआरींदा। ॾिठा आहिनि कंडक्टर ड्राइवर खां वधीक बखील हूंदा आहिनि। सफ़र आहे न, हिकिड़ो माण्हू घड़ी घड़ी चए पाणी पीआर, 2 मिंटनि खां पोइ चए पाणी पीआर। अरे लानत बुरकिया त तूं पहिरियां पाणी जेको आहे घुरियो, वरी हाणे पाणी घुरे थो। चए हाणे जेको आहे मां मुसाफ़िरनि सां ईअं ॻाल्हाईंदो आहे, पैसेंजर जेका तव्हांजी रोज़ी रोटी आहे जिन मां कमायो था तव्हां, उन्हनि खे ईअं चवंदा आहियो। बस आहे को घर न आहे जो हुन में असां हुननि जे लाइ फ्रिज बि खणी वरितऊं। घरेलू माहौल ॾियो न उन्हनि खे। तव्हां ॾिसो ॿियूं हाणे जेके नयूं कोचिस आयूं आहिनि सुठियूं सुठियूं वॾी कंपनी वारियूं, उनमें छोकिरियूं आहिनि, ॼण माण्हू जहाज़ में वेठो आहे, एयर होस्टेस वांगुरु अचनि थियूं, कोल्ड ड्रिंक बि ॾियनि थियूं, ऐं चिप्स बि ॾियनि थियूं, रिफ्रेशमेंट कराइनि थियूं, अख़बार ॾियनि थियूं, पाणी पीआरनि थियूं, मिनरल वाटर। तव्हां ईअं छो नथा कयो पंहिंजी सर्विस खे? असां पंहिंजे में ईअं कयूं, पोइ तव्हांखे जेकॾहिं 5 माण्हू अचो था न सफ़र जे लाइ, हिकिड़ो माण्हू खपाइणो पवंदो। छो? हा, 4 चढ़ंदव, पोइ किरायो एतिरो आहे। असां जेकॾहिं तव्हांखां 600-700 वठूं था लाड़काणे ताईं सखर ताईं, त तव्हां एतिरा उते 1600-1900 भरे ख़ुशि थियो था साईं, हे सहूलियतूं मिलियूं। अरे टीण चवण बि त ॾिसो, छोकिरी अचे थी, प्रेज़ेंटेशन ॾिसो न तव्हां हुननि जी। प्रेज़ेंटेशन तव्हां ॾिसो था, उहा छोकिरी तव्हां घर वेठी वेंदव, तव्हां ख़बर खणी वञो घर जा, उतो हुननि जो जेको महक आहे इहो उहो तव्हां घर ताईं खणी वञो, हेडफोन ॾींदा आहिनि, हेडफोन खणी वञो त ॾिसां तव्हांखे लहण ॾियनि गाॾी में। ख़ुदा ख़ुदा कर पिटिया ख़ुदा। ॾिसो न माहौल केॾो सुठो थी थो वञे, जॾहिं माण्हू एंटर थिए थो कोच में, छोकिरी चए थी वेलकम सर, अचो। बाबा हिकिड़ी वरी जॾहिं लहे थो त थैंक यू सर। सफ़र आहे न, सफ़र तव्हां घरा गाॾी ते कयो, चिंगची में कयो, तव्हांखे वेहणो त न आहे सॼी उमिरि जे लाइ। बाक़ी वेही बस जे ड्राइवर, कोच जे ड्राइवरनि ते तव्हांखे कावड़ आहे एॾी, बाबा असां तेज़ बि गाॾी हलाईंदासीं, ओवरलोडिंग बि कंदा, ओवरलोडिंग बि कंदासीं। जंहिंखे पाण खे बचाइणो आहे उहो सिर बचाए पंहिंजो, सम्झे न। असां होश में न हूंदा आहियूं, हेॾो सफ़र करे, बाक़ी अंधारी हूंदी आहे अखियुनि जे अॻियां, अखियुनि जे अॻियां बाक़ाइदे अंधारी हूंदी आहे। आख़िर ताईं जेको पुॼंदा आहियूं न त बाक़ी साह हूंदो आहे, दादा हाणे पुॼाए आख़िर, पोइ हिते रड़ी वरी हुननि जी घड़ी घड़ी ब्रेक करणु, हे थियो आहे ॿार खे थियो आहे, ॿार चढी भरी ॿार हीअं। तव्हां सां कोच में जेको माण्हू वेहे, इमाम ज़ामिन ॿधी वेहे ऐं उहो महसूसु करे त हाणे मुंहिंजो इहो आख़िरी सफ़र आहे, ईअं न? छो ईअं थिया आहियो यार? हिते पहिरियों त मां हुनखे चवंदो बाबा हे सफ़र जी दुआ आहे, उहा सफ़र जी दुआ जेको आहे सो हे पढ़ो। उहे पढ़नि, तव्हां न पढ़ो। दुआ में सॼी मान्या लिखियल आहे। गाॾी अलाह हलाए थो, असांजो पीउ नथो हलाए। हेॾो सफ़र आहे, उहो असां नथा हलायूं, अलाह हलाए थो इन गाॾी खे। हेॾा माण्हू करे मां वेठो कुंड ते हिकिड़ी ते, इहो त अलाह जो करिश्मो आहे न। बाक़ी वेही गाॾियूं तव्हां ड्राइवर खे ॾियो न, पर तव्हांजो बिहेवियर सही न हूंदो। असांखे हाणे बि दोस्त असांखे मैसेज कनि पिया ऐं उहे चवनि पिया त वाक़ई तव्हां बिल्कुलु हुन खां सही पुछो पिया इहे सवाल। ऐं असांखे आबिद साहब मैसेज कयो आहे,
वारह खां फेसबुक ते उहो चवे थो त ख़ासि करे जेको ही लाड़काणे रूट ते जेके ड्राइवर हलनि था, सिंगल रोड आहे जेको सेवण वारो, इते ॾाढी ख़तरनाक ड्राइविंग था कंदा। जॾहिं त तव्हांजी हुकूमत सहूलियत जे लाइ लिखी छॾियो आहे त अॻियां ख़तरनाक मोड़ आहे, गाॾी आहिस्ते कयो, या आबादी आहे त उते तव्हां गाॾी आहिस्ते न कंदा आहियो, माण्हुनि जूं रड़ियूं पइजी वञनि पोयां। बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध न, उते छाजे खां आस्ते कयूं? रोड जॾहिं ख़ाली आहे त पोइ बि आस्ते कयूं? हुननि त लिखी छॾियो, इन जे लाइ लिखी छॾे को कुतो आहे, को बिलो आहे, को ॿार आहे, रोड ते अचे तव्हांखे आस्ते खणे। जॾहिं माण्हू ई न हूंदो त असांखे ज़ाहिर आहे मोड़ में जीअं गाॾी अचे थी स्पीड में उकरणो आहे, स्पीड रोके करे गाॾी जी घटि करे मां मोशन मारियां छा गाॾी जो, जाम करायां छा इंजन गाॾी जी? माना कुझु बि थी पए त तव्हांखे पंहिंजी मनमानी करणी आहे, हिकिड़ो जेको कानूनी तरीक़ो आहे उन ते न हलणो। हुजे असां बस में कॾहिं चढ़जां मां तोखे ॿुधाईंदुमि त कानूनी तरीक़ो छा हूंदो आहे, सम्झे न? कॾहिं कॾहिं असांखे बीहारे छॾींदा न, ॿ कलाक दलील थींदा बीह करे, हाणे कागज़ खणी अचो साईं, अड़े हे उस्ताद तो पुलिस वारा साहब, हे असांखे सॼी उमिरि हिन रोड ते सफ़र कयो आहे, सलाम दो आहे, मानियूं गॾु खाधियूं, हाणे बीह रहे, अखियूं फेरे बीह रहियो। वॾी ॻाल्हि आहे, मतिलबु तव्हां पंहिंजी हठ धर्मी ते क़ाइमु रहंदव ऐं कॾहिं बि न सुधरंदव। इन जो मतिलबु इहो आहे, हिन मां साबित इहो थो थिए। बाबा असां सुधरियलूं, तव्हां पसींजरनि खे सुधारियो, सम्झे न? पैसेंजर अची करे पोइ वरी मनमानियूं कनि था पिया त असांखे हीअ कोन्हे, हाणे एसी हलाए, हाणे उहो कराए। हिकिड़ो दफ़ो एसी ख़राब थी वई, सरचार्ज लेगारी हुयो को पसींजर जोई जोयो, एसी ख़राब थी, अची गोड़ के वठ वठ, छो न कंदा साईं, पैसा था भरनि। मूंखे ग़रीबान मूं वरितई अची करे, पोइ त साईं मूंखे त ख़बर ई न पई हले केरु माण्हू आहे जेके हुनखे भुज करे विया, हेॾो कदो सरचार्ज लेगारी जो, ड्रिगो बलाहो हेतिरो थी वियो। रज़ाउल्ला लाशारी साहब आहे जेको सचल ॻोठ खां असांखे मैसेज कयो आहे, चए त मुंहिंजूं पंहिंजूं कोचिस हलंदियूं आहिनि ऐं मां कॾहिं बि अहिड़े ड्राइवर खे न रखंदुमि पंहिंजी कोच ते, तव्हांजे लाइ चए थो। अच्छा, मां छो मां नशो कंदो आहियां, पतो कंदो आहियां, या मां कॾहिं अलाह साईं महिरबानी रही आहे 25 साल सफ़र कयो आहे रोड ते सुपर हाईवे ते, कॾहिं गाॾी किथे न लॻी। हा ॿिनि जूं लॻियूं आहिनि, हीअं साम्हूं अची करे जंहिं महिल मां हीअं थींदो आहे पोइ हिते ढम 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 गाॾियूं। नाज़रीन, तव्हां हिन कोच जे ड्राइवर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हीअ पंहिंजी हठ धर्मी ते क़ाइमु आहे, हीअ चवे थो त असां न सुधरंदासीं, पैसेंजर सुधरनि। तो बराए महिरबानी ड्राइवर ॾिसी करे पोइ कोच में वेंदा कयो, अहिड़नि ड्राइवरनि जे पिण न चढ़िजो। अलाह करे तव्हां हमेशह अलाह तव्हांखे हयाती ॾे, पर ख़्याल सां अहिड़नि ड्राइवरनि खां पासो करियो। इन ते असांजे प्रोग्राम जो वक़्तु अॼु पूरो थिए पियो, तव्हां सां वरी सुभाणे मुलाक़ात थींदी के नए किरदार सां। तेसीं ताईं अलाह भाई। अच्छा ॿुधिजो, भाभी जेको आहे सो टिकेटूं बुक करायूं राति, तव्हां पोइ मुआरी गाॾी ते हलो था न असां सां गॾु? हा अचो अचो अचो, भाभी बुक करायूं राति टिकेटूं। अच्छा।